पाक फ़ौज अभिनंदन जी आज़ादी वारे मामले ते भारतीय बयाननि खे रद्द करे छॾियो। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त अभिनंदन जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी वारे मामले खे कंहिं ॿी शइ सां ॻंढणु अफ़सोसनाक ऐं हक़ीक़तनि जी उबतड़ आहे। अभिनंदन खे जनीवा कन्वेंशन तहत आज़ाद कयो वियो। पाक फ़ौज जे तर्जमान मेजर जनरल बाबर इफ्तिखार JHQ रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त भारतीय विंग कमांडर अभिनंदन जी गिरफ़्तारी ऐं आज़ादी वारे मामले खे कंहिं ॿिए शइ सां ॻंढणु अफ़सोसनाक ऐं हक़ीक़तनि जी उबतड़ आहे। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं अहिड़ो बयान ॾिनो वियो जंहिं में मामले खे दॿाइण जी कोशिश कई वई। अभिनंदन जी आज़ादी खे कंहिं ॿिए मक़सद सां ॻंढे गुमराह करण जी कोशिश कई पई वञे। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु हुयो त पाकिस्तान तरफ़ां जनेवा कन्वेंशन तहत अभिनंदन खे आज़ाद कयो वियो। पाकिस्तान जे फ़ैसिले जी सॼी दुनिया वाखाण कई हुई। हुन वधीक चयो त पाक फ़ौज समूरनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। पाकिस्तान कंहिं बि क़िस्म जी अगभराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदो।